नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ जीजे अॻुवाण ऐं एनपीपी जे सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत मंज़ूर। सदस्य गिरफ़्तारी लाइ पहुतल पुलिस मायूस। सुबुह साईं वॾी पुलिस नफ़री जुडिशल कॉम्प्लेक्स नौशरो फिरोज़ ॿाहिरां पहुची वई हुई। इलेक्शन दौरान मोरो में पोलिंग विज़िट दौरान बिलावल ज़रदारी जे ज़ख़्मी थियण बैदि इस्पताल में गुज़ारे वञण करे केस जी सूरत हाल तब्दील थियण ते एडवोकेट गुलज़ार आलमानी ॿुधायो त पहिरियां मुर्तज़ा ख़ान जतोई ख़िलाफ़ अटेम्प्ट टू मर्डर जो कलम 324 लॻल हुयो, जंहिंमें मुर्तज़ा ख़ान जतोई जी ज़मानत थियल आहे, पर ज़ख़्मी बिलावल ज़रदारी जी इस्पताल में मरी वञण बैदि उहो कलम 302 में तब्दील थी वियो आहे, जंहिंमें संदसि ज़मानत नाहे थियल। उन जी ज़मानत लाइ हू अदालत आयल आहे। मुर्तज़ा ख़ान जतोई सियासी माण्हू आहे। अहिड़ा केस थींदा रहंदा आहिनि। उमेद आहे त अदालत खेसि ज़मानत ॾींदी। यादि रहे त उहो केस दहशतगर्दी तौरु अदालत नौशरो फिरोज़ जो आहे, पर उन जज जे मोकल सबबि डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नौशरो फिरोज़ महबूब अली जवाहरी उन कोर्ट जो इंचार्ज आहे। हाणे इतला आहे त ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत थी वई आहे।